ब्रेकिंग न्यूज़ बबरलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह खानपुर महर पीपी मुखालिफ इतिहादनि जो इजलास ख़त्म राशिद महमूद सुमरो ऐं अली गौहर महर जी मीडिया टॉक खानपुर महर सिंध जा जज़ीरा खपाया पिया वञनि सिंध जे मजमूई हालत कंडरात में तब्दील थी चुकी आहे मौलाना राशिद महमूद सुमरो खानपुर महर सिंध में पीपी मुखालिफ इतिहादनि खे गॾु खणी अॻिते सिंध अंदरि अवाम खे मुतबादिल क़ौम फ़राहम कबी राश महमूद सुमरो खानपुर महर लाड़काने अवामी इतिहाद जे तर्ज़ जो इतिहाद सिंध अंदरि जोड़ण ते गौर कयो वियो खानपुर महर अॼु जे इजलास में गौर वीचार कयो वियो त अपोज़िशन समूरी गॾिजी वेही सिंध जे मसइलनि ते आवाज़ उथारींदे राशिद महमूद सुमरो खानपुर महर पहिरियां पीपी सां इतिहाद कयो पर हाणे अली गौहर महर सां गॾु आहियूं सुबुह जो भुलियल शाम जो वापसि अचे उनखे भुलियल नाहे चइबो राशिद महमूद सुमरो खानपुर महर माइंस पीपी इतिहाद जोड़ण वञूं पिया जेके अवामी मसइला हल करे अली गौहर महर खानपुर महर अरिड़हीं तरमीम में वफ़ाक़ खां सभु कुझु मिले थो पर उते खाधो पियो वञे अली गौहर महर खानपुर महर असां केरु गॾु आहे वक़्तु अचण ते सभु पिता ज़ाहिर कया वेंदा अवाम मायूस न थींदो राशिद महमूद सुमरो अली गौहर महर सिंध एक्सप्रेस न्यूज़ बबरलो।